शांति अॼु जी मिले तारीख़ आहे 20/4/2025। अॼु अभिक्त बापदादा जो रिवाइज़ कोर्स 18/1/2005। सेकेंड में देहभान सां मुक्त थी जीवन मुक्त स्थिति जो अनुभव करो बि ऐं करायो बि। मास्टर मुक्ति जीवन मुक्ति दाता ठहो। अॼु बापदादा चारों अॼु लकी ऐं लवली ॿारनि खे ॾिसनि पिया। हर हिकु ॿार स्नेह में समायल हुअ न। इहे परमात्म स्नेह अलौकिक स्नेह आहे। हिन स्नेह ई ॿारनि खे बाप जो ठातो आहे न। स्नेह ई सहज विजयी ठाहे ॾींदो आहे। स्नेह ई असां सभिनि खे सहज विजय ठाहे ॾींदो आहे। अॼु अमृत वेले खां चारों ओर जे हर ॿार पंहिंजी स्नेह जी माला बापदादा खे पाराई। ईश्वर जी हर ॿार ॼाणंदो आहे कि परमात्मा स्नेह छा खां छा ठाहे ॾींदो आहे। स्नेह जी अनुभूति अनेक परमात्म खज़ाने जा मालिक ठाहिण वारी आहे। स्नेह जी अनुभूति अनेक परमात्मा जे खज़ाने जो मालिक ठाहिण ॾियण वारी आहे। सर्व परमात्म खज़ाननि जी गोल्डन चाबी बाप सर्व ॿारनि खे ॾिनी अथई न। ॼाणंदा आहियो न उहो गोल्डन चाबी छा आहे। उहो गोल्डन चाबी आहे मुंहिंजो बाबा चयो सर्व खज़ाननि जा अधिकारी ठही वियो। सर्व प्राप्तियुनि जा अधिकारी खां संपन्न ठही वेंदो। सर्व शक्तियुनि सां समर्थ ठही वेंदो। सर्व प्राप्ति सर्व शक्तियूं सां समर्थ ठही वेंदो। मास्टर सर्व शक्तिवान आत्मायूं ठही वेंदो। सिर्फ़ु दिलि सां स्नेह सां चओ मुंहिंजो बाबा। अहिड़ा संपन्न आत्माउनि जे दिलि में छा गीत निकिरंदो आहे। अप्राप्त न कोई वस्तु असां ब्रह्मणनि जे खज़ाने में। अॼु जे ॾींहं खे स्मृति दिवस चईंदासीं। अॼु सभी ॿारनि खे विशेष आदि देव ब्रह्मा बाप ज़्यादा स्मृति में रहियो। ब्रह्मा बाप तां ब्रह्मणनि खे ॾिसी हर्षित थींदा आहिनि। छो हर ब्रह्मण ॿार कोटनि में कोई भाग्यवान ॿार आहे। पंहिंजे भाग्य खे ॼाणंदा आहियो न। बाप दादा हर ॿार जे मस्तक में चमकंदो उहो भाग्य जो सितारो ॾिसंदा आहिनि। अॼु जो स्मृति दिवस विशेष बाप दादा विश्व सेवा जी ज़िम्मेवारी जो ताज ॿारनि खे अर्पण कई। त इहे स्मृति दिवस तव्हां ॿारनि जे राज्य तिलक जो दिवस आहे। ॿारनि जे विशेष साकार स्वरूप में विल पावर्स विल करण जो ॾींहुं आहे। सन शोज़ फादर हिन कहावत खे साकार करण जो ॾींहुं आहे। बाप दादा ॿारनि जे निमित्त ठही निस्वार्थ बाप दादा ॿारनि खे निमित्त ठही निस्वार्थ विश्व सेवा में ॾिसी करे ख़ुशि थींदा आहिनि। बाप दादा करावनहार आहिनि। करावनहार ॿारनि खे हर क़दम में ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि। ईश्वर जी सेवा जी सफलता जो विशेष आधार ई आहे करावनहार बाबा मुझ करनहार आत्मा द्वारा कराइनि था। मां आत्मा निमित्त आहियां। ईश्वर जी निमित्त भाव सां निर्माण स्थिति स्वतः ई अची वेंदी आहे। मापन जो देहभान में लाहींदो आहे उहो स्वतः ई निर्माण भाव सां समाप्त थी वेंदो। हिन ब्रह्मण जीवन में सभिनि खां ज़्यादा विघ्न रूप ठहींदो ई आहे इहे देहभान जो मापन। करावनहार कराए थो। मां निमित्त करनहार ठही करां थी त सहज देहभान मुक्त थी वेंदो न। जीवन मुक्ति जो मज़ो अनुभव कंदो। भविष्य में जीवन मुक्ति त प्राप्त थियणी आहे लेकिन हाणे संगम ते जीवन मुक्ति जो अलौकिक आनंद ॿियो ई अलौकिक आहे। जीअं ब्रह्मा बाप खे ॾिठो कर्म कंदे हुए कर्म जे बंधन सां न्यारा रहंदा हुया। जीवन में हूंदे कमल पुष्प समान न्यारा प्यारा हुया। एतिरो वॾो परिवार जी ज़िम्मेवारी जीवन जी ज़िम्मेवारी योगी ठाहिण जी ज़िम्मेवारी फ़रिश्ता सो देवता ठाहिण जी ज़िम्मेवारी हूंदे हुए बि सदा ब्रह्मा बाबा बेफ़िक्र रहिया। हिन खे जीवन मुक्ति स्थिति चइबो आहे न। हिन करे भक्ति मार्ग में बि ब्रह्मा जो आसन कमल पुष्प ॾेखारींदा आहिनि। कमल आसनधारी ॾेखारींदा आहिनि न। त तव्हां सभी ॿारनि खे बि संगम ते जीवन मुक्ति जो अनुभव करणो ई आहे। बाप दादा सां मुक्ति जीवन मुक्ति जो वरसो हिन समय ई प्राप्त करणो आहे। छो जो असांजो 21 जन्मनि जो वरसो आहे।
हिन समय ई मास्टर मुक्ति जीवन मुक्ति दाता ठहिणो आहे। ठहिया आहियो, ठहिणो आहे। मुक्ति जीवन मुक्ति जे मास्टर दाता ठहिण जी विधि सेकेंड में देह भान सां मुक्त थी वञो। हिन अभ्यास जी हाणे आवश्यकता आहे। मन जे मथां अहिड़ी कंट्रोलिंग पावर हुजे जीअं स्थूल कर्मेंद्रियूं हथ पांव आहिनि उन्हनि खे जॾहिं चाहियो जीअं चाहियो उअं करे सघंदा आहियो। टाइम लॻंदो आहे। हाणे सोचो हथ खे मथे करिणो आहे, टाइम लॻंदो, करे सघंदा आहियो। हाणे बाप दादा चवनि हथ मथे करो त करे वठंदव। करो न करो, करो न करे सघंदा आहियो न। ईअं ई मन जे मथां बि एतिरो कंट्रोल हुजे जिते एकाग्र करणु चाहियो हुते एकाग्र थी वञे। मन चाहे हथ पांव सां सूक्ष्म आहे लेकिन आहे त तव्हांजो न, मुंहिंजो मन चईंदा आहियो न, तुंहिंजो मन त न चईंदा आहियो न। त जीअं स्थूल कर्मेंद्रियूं कंट्रोल में रहंदियूं आहिनि ईअं मन बुद्धि संस्कार कंट्रोल में रहनि तॾहिं चईंदासीं नंबर 1 विजयी। साइंस वारा त रॉकेट द्वारा व पंहिंजी साधननि द्वारा हिन लोक ताईं पहुचंदा आहिनि। ज़्यादा से ज़्यादा ग्रह लोक निराकारी लोक ऐं स्थूल लोक में मधुबन ताईं पहुची सघंदा आहिनि। बाबा चवनि था ॾिसो साइंस वारा त रॉकेट द्वारा व पंहिंजे साधननि द्वारा हिन लोक ताईं पहुचंदा आहिनि, ज़्यादा से ज़्यादा ग्रह ताईं पहुचंदा, लेकिन तव्हां ब्रह्मण आत्मा आहियो, टिनिनि लोकनि ताईं पहुची सघंदा आहियो न। सेकेंड में सूक्ष्म लोक निराकारी लोक स्थूल में मधुबन ताईं बि पहुची सघंदा आहियो। अगरि मन जो ऑर्डर करो, मन खे ऑर्डर करो मधुबन में पहुचणो आहे त सेकेंड में पहुची सघंदा आहिनि न। तन सां न मन सां ऑर्डर करो, सूक्ष्म वतन में वञो, निराकारी वतन में वञो त टई लोक में जॾहिं चाहे मन खे पहुचाए सघंदा आहियो। प्रैक्टिस आहे न। हाणे हिन अभ्यास जी आवश्यकता ज़्यादा आहे। बाप दादा ॾिठो अथई अभ्यास त कंदा ई आहे लेकिन जॾहिं चाहे जेतिरो समय चाहे एकाग्र थी वञो, अचल थी वञो, हलचल में न अचो। हिन जे मथां ॿियो अटेंशन खपे, है न। असांखे हिन जे मथां ॿियो अटेंशन खपे। कंहिंजे मथां? एकाग्र चित, एकाग्रता जे मथां अचल थी वञो, हलचल में न अचो। हाणे ॾिसो हीअं लॻे थो न तेज़ी सां अॻियां वधे थो जो गायन आहे मन जी जगत जी। हाणे कॾहिं कॾहिं मन धोखो ॾेई छॾंदो आहे त बाप दादा अॼु जे समृद्ध दिवस जी इहे समृद्धि विशेष अटेंशन में ॾियनि था। हे स्वराज्य अधिकारी ॿार, हाणे हिन विशेष अभ्यास खे हलंदे फिरदे चेक करो। छोजी समय प्रमाण हाणे अचानक जा खेल ॾाढा ॾिसंदव। इन जे लाइ एकाग्रता जी शक्ति आवश्यक आहे। एकाग्रता जी शक्ति सां दृढ़ता जी शक्ति बि सहज अची वेंदी आहे ऐं दृढ़ता ई सफलता स्वतः प्राप्त कराईंदी आहे। त विशेष समृद्ध दिवस ते हिन समृद्धि जो अभ्यास विशेष अटेंशन में रखो। इन करे भक्ति मार्ग में बि चईंदा आहिनि न मन जे हारे हार, मन जे जीते जीत। त जॾहिं मुंहिंजो मन चईंदा आहियो त मुंहिंजे जे मथां मुंहिंजे जे मालिक ठही, मुंहिंजे ते मालिक ठही शक्तियुनि जी लगाम सां विजय प्राप्त करो, है न। हाणे मुंहिंजे ते अधिकारी ठही करे, मुंहिंजे जे मालिक ठही करे सर्व शक्तियुनि जी लगाम सां विजय प्राप्त करो। हिन नए वर्ष में असां इहा होमवर्क ते विशेष अटेंशन ॾियो जेको बाबा चई। इनखे चइबो आहे योगी त आयो, इनखे ई चइबो आहे योगी। योगी त आहियो लेकिन हाणे प्रयोगी बि ठहो। योगी त आहियो लेकिन हाणे प्रयोगी बि ठहियो। बाक़ी अॼु जे ॾींहं जी स्नेह जी रोहरियान, स्नेह जा उल्हाना और समान ठहिण जी उमंग उत्साह, टई प्रकार जी रोहरियान बाप दादा वटि पहुची। चारों ओर जे ॿारनि जी स्नेह भरी यादियूं, स्नेह भरो प्यार बाप दादा वटि पहुचियो। पत्र बि पहुचिया त रोहरियान बि पहुची।
संदेश बि पहुचियो। बाप दादा ॿारनि खे स्नेह स्वीकार कयईं, ॿारनि जो दिलि सां रिटर्न में यादि प्यार बि ॾिनई, दिलि जी दुआयूं बि ॾिनई। हिकु हिकु नाम त न वठी सघंदासीं न, ॾाढा आहिनि, लेकिन कोने कोने गांव गांव शहर शहर सभु तरफ़ जा ॿार बांदेलियूं विलाप करण वारनि जो सभिनि जो यादि प्यार पहुचियो। हाणे बाप दादा इहे ई चईंदा आहिनि कि स्नेह जे रिटर्न में हाणे पंहिंजे पाण खे टर्न करो, अर्थात परिवर्तन करो। हाणे पंहिंजे पाण खे असांखे परिवर्तन करिणो आहे न। हाणे स्टेज ते पंहिंजो संपन्न स्वरूप प्रत्यक्ष करो। तव्हांजी संपन्नता सां दुख अशांति जी समाप्ति थींदी। त तव्हां ॿियनि जी दुख शांति खे समाप्त करणु चाहींदा आहियो त हाणे तव्हां सभु संपन्न ठही वञो। हाणे पंहिंजे भाउ भेणनि खे ज़्यादा दुखी दुख न ॾिसणु ॾियो। हिन दुख अशांति सां मुक्ति दिलायो। ॾाढा भयभीत आहिनि, छा करूं छा थींदो, हिन अंधकार में भटकल आहिनि। हाणे आत्माउनि खे रोशनी जो रास्तो ॾेखारियो। उमंग ईंदो आहे न, रहम ईंदो आहे। हाणे बेहद खे ॾिसो, बेहद जी दृष्टि वञे, असांजी बेहद में दृष्टि वञे। अच्छा, होमवर्क त यादि रहंदो आहे न, भुलिजी त न वेंदा आहियो। प्राइज़ ॾींदा बाबा, जंहिं होमवर्क पूरो कयो मन जी जगत जी, त हुनखे प्राइज़ ॾींदा। त हिन हिकु मास में मन खे बिल्कुलु कंट्रोलिंग पावर सां पूरो मास जिते चाहियो उते एकाग्र करे सघो। हिन चार्ट जे रिज़ल्ट में बाबा इनाम ॾींदा, है न। बाबा इनाम ॾींदा जो हिन मास में मन खे बिल्कुलु कंट्रोलिंग पावर सां पूरो मास जिते चाहियो जॾहिं चाहियो उते एकाग्र करे सघियो। हिन चार्ट जे रिज़ल्ट में बाबा इनाम ॾींदा। ठीकु आहे न। केरु इनाम वठंदा? पांडव पहिरियों वठंदा, मुबारक हुजे पांडवनि खे। ऐं शक्तियूं A1, पांडव नंबर 1 त शक्तियूं A1। शक्तियूं A1 न हूंदियूं त पांडव A1। हाणे थोरी रफ़्तार तीव्र करो, आराम वारी न, तीव्र गति सां आत्माउनि जो दुख दर्द समाप्त करो। रहम जी छत्र छाया आत्माउनि जे मथां विझो। डबल विदेशी भाउ भेणनि सां बाबा ॻाल्हाइनि था। डबल विदेशी बाप दादा चईंदा आहिनि, डबल विदेशी अर्थात डबल पुरुषार्थनि जे अॻियां वधण वारा, डबल पुरुषार्थ सां अॻियां वधण वारा। डबल विदेशी अर्थात डबल पुरुषार्थ सां अॻियां वधण वारा। जीअं डबल विदेशी टाइटल आहे, निशानी आहे न तव्हांजी, हीअं ई डबल विदेशी नंबर 1 वठण में बि डबल रफ़्तार सां अॻियां वधण वारा आहिनि। अच्छा, हर ग्रुप में बाप दादा डबल विदेशियुनि खे ॾिसी करे ख़ुशि थींदा आहिनि। छो जो भारतवासी तव्हां सभिनि खे ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि। बाप दादा बि विश्व कल्याणकारी टाइटल खे ॾिसी ख़ुशि थींदा आहिनि। हाणे डबल विदेशी छा प्लान ठातो अथव? बाप दादा खे ख़ुशी आहे अफ्रीका वारा तीव्र पुरुषार्थी करनि था, त तव्हां सभी बि आसपास जो तव्हांजा भाउ भेण रहिजी आहिनि उन्हनि खे संदेश ॾियण जो उमंग उत्साह रखो। बाबा ईअं चवनि था, उलाना न रहे असांजी, केर बि असांखे उलाना न ॾे। वृद्धि थिए थी न, उहो थींदी रहंदी, लेकिन हाणे उलाना पूरो करिणो आहे। इहे विशेषता त डबल विदेशियुनि जी ॿुधाईंदा ई आहिनि कि भोलो बाप खे राज़ी करण जो साधन आहे, सचे दिलि ते साहिब राज़ी, उहो डबल विदेशियुनि जी विशेषता आहे। बाप खे राज़ी करण में बाबा खे ॾाढो होशियारी सां राज़ी कंदा आहिनि। कीअं राज़ी कंदा आहिनि? सची दिलि सां। सची दिलि बाप खे छो प्रिय लॻंदी आहे? श्री बाप खे चईंदा आहियूं सत्य, गॉड इज़ ट्रुथ चईंदा आहिनि त बाप दादा खे साफ़ दिलि सची दिलि वारा ॾाढा प्रिय आहिनि। ईअं आहे न, साफ़ दिलि सची दिलि, सत्यता ही ब्रह्मण जीवन जी महानता आहे। हिन करे डबल विदेशियुनि खे बाप दादा सदा यादि कंदा आहिनि। भिन्न भिन्न देश में आत्माउनि खे संदेश ॾियण जे निमित्त ठही आहिनि न। ॾिसो केतिरा देशनि खां ईंदा आहिनि, त हिन सभिनि देशनि जो कल्याण त थियो, त बाप दादा हिते त तव्हां निमित्त ठहिया आहियो, लेकिन चारों ओर जे डबल विदेशी ॿारनि खे निमित्त ठहियल उहे ॿारनि खे मुबारक ॾियनि था।
बधाई हुजे, बधाई हुजे, बधाई हुजे। सदा उड़दा ऐं उड़ाईंदा रहो। उड़ती कला सर्व जो भलो थियणो ई आहे। सभी रिफ्रेश थी विया न, रिफ्रेश थिया सदा अमर रहंदव या मधुबन में ही अधु छॾे वेंदव। साथ रहंदव न, मधुबन में ही अधु छॾे करे वेंदव। साथ रहंदव न, सदा रहंदव। अमर भव जो वरदान आहे न, त जो परिवर्तन कयो उहो सदा वधंदो रहे, अमर रहंदव। अच्छा, बाप दादा ख़ुशि आहे ऐं तव्हां बि ख़ुशि आहियो। ॿियनि खे बि ख़ुशी ॾियणी। अच्छा, ज्ञान सरोवर खे 10 साल थी विया। अच्छा, सुठो आहे। ज्ञान सरोवर हिकु विशेषता आरंभ कई। सभिनि खां ज्ञान सरोवर जॾहिं खां ज्ञान सरोवर शुरू थियो आहे त VIP IP जी विशेष विधि पूर्वक प्रोग्राम शुरू थिया आहिनि। हर वर्ग जा प्रोग्राम हिकु ॿ जे पुठियां हलंदा रहंदा आहिनि ऐं ॾिसबो आहे कि ज्ञान सरोवर में अचण वारी आत्माउनि जी स्थूल सेवा ऐं अलौकिक सेवा ॾाढी सुठी रुचि सां कंदा आहिनि। इन करे ज्ञान सरोवर वारनि खे बाप दादा विशेष मुबारक ॾियनि था कि सेवा जी रिज़ल्ट सभु ख़ुशि थींदा आहिनि ऐं ख़ुशी सां ॿिया साथियुनि खे बि वठी ईंदा आहिनि। चारों ओर आवाज़ फैलाइण जे निमित्त ज्ञान सरोवर ठहियो त मुबारक आहे, सदा मुबारक वठंदा रहिजो। अच्छा, सभी हिकु सेकेंड में मन खे एकाग्र करे सघंदा आहियो। सभु हिकु सेकेंड में बिंदु रूप में स्थित थी वञो। बाप दादा ड्रिल कराई। अच्छा, अहिड़ो अभ्यास हलंदे फिरदे कंदा रहो। चारों ओर जी स्नेही लवलीन आत्माउनि खे सदा रहमदिल ठही हर आत्मा खे दुख अशांति सां मुक्त करण वारा श्रेष्ठ आत्माउनि खे सदा पंहिंजे मन बुद्धि संस्कारनि खे कंट्रोलिंग पावर द्वारा कंट्रोल में रखण वारा महावीर आत्माउनि खे सदा संगम युग जे जीवन मुक्त स्थिति जो अनुभव करण वारा बाप समान आत्माउनि खे बाप दादा जो पदम गुणा यादि प्यार ऐं नमस्ते। असांजे बि माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते वरदान आहे। सभिनि खे ठिकाणो ॾियण वारा रहमदिल ॿारनि जे बाप जा ॿार रहमदिल ठहो। हाणे रहमदिल बाप जा रहमदिल ॿार कंहिंखे बि भिखारी जे रूप में ॾिसंदा त उन्हनि ते रहम ईंदो कि इन आत्मा खे बि ठिकानो मिली वञे, इन्हनि जो बि कल्याण थी वञे। उन्हनि जे संपर्क में जो बि ईंदा उन्हनि खे बाप जो परिचय ज़रूरु ॾींदा। जे कोई घर में ईंदो आहे त पहिरियों उनखे पाणी पुछिबो आहे न, ईअं ई हली वञे त बुरो सम्झंदा आहिनि। ईअं ई जो संपर्क में ईंदा आहिनि न उन्हनि खे बाप जो परिचय जो पाणी ज़रूरु ॾियो। असांजो पाणी पुछणु मतिलबु बाबा जे परिचय जो पाणी ज़रूरु ॾियणो। अर्थात दाता जा ॿार दाता ठही करे कुझु न कुझु ॾियो ताकी उन्हनि खे बि ठिकानो मिली वञे। स्लोगन आहे यथार्थ वैराग्य वृत्ति जो सहज अर्थ आहे जेतिरो न्यारो हूंदो ओतिरो ई सर्व जा प्यारा बि हूंदा। यथार्थ वैराग्य वृत्ति जो सहज अर्थ छा आहे? जेतिरो न्यारो ओतिरो प्यारो। अव्यक्त इशारो कंबाइंड रूप जी स्मृति सां सदा विजयी ठहो। मां ऐं मुंहिंजो बाबा हिन स्मृति सां सदा कंबाइंड रहो त माया जी ठही वेंदव। करन करावन हार हिन शब्द में बाप ऐं ॿार ॿई कंबाइंड आहिनि। करन करावन हार कराइनि था, हिन में बाबा ऐं तव्हां कंबाइंड आहियो। हथु ॿारनि जो ऐं कमु बाप जो। हथु वधाइण जो गोल्डन चांस ॿारनि खे मिलंदो आहे, लेकिन अनुभव थींदो आहे कि कराइण वारो कराए थो, निमित ठाहे हलाए थो। इहे ई आवाज़ सदा मन सां निकिरंदो आहे, शुक्रिया बाबा। छो जी बाबा ई सभु कुझु कराइनि था न। जॾहिं असांखे अनुभव थींदो त दिलि सां निकिरंदो बाबा शुक्रिया। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।
त अॼु असांखे बाबा होमवर्क ॾिनई मन जीत जगत जीत ठहो। मन जीत जगत जीत ठहिण लाइ विच विच में अभ्यास करो। हाणे हाणे साकारी, हाणे हाणे आकारी, हाणे हाणे निराकारी। ओम शांति।